मोहम्मद कासिम जी सिंध ते का। मोहम्मद कासिम पहिरीं मंज़िल शिराज़ में कई। उते 6000 घोड़नि वारा ऐं 6000 सवार उठनि वारा ऐं 3000 बार जा उठ जे हिजाज पुठियां मोकिलिया हुआ से अची उते पहुता। शिराज़ मां घणनि माण्हुनि घोड़नि जूं ज़रूं ऐं कोटनि भञण जूं कलूं ऐं ॿियो ज़रूरी जंगी सामान ऐं खाधे जी सरसात गॾु करे मोहम्मद कासिम पाण मकरान ॾे मुंहुं रखियो ऐं गच जेतिरा बेड़ा समुंड जे रस्ते सिधो देबल ॾे मोकिलियाईं। हिन मकरान ऐं लस ॿेले मां लंघी देबल ॾांहुं रुख कयो ऐं सन 711 ईस्वी याने 93 हिजरी जे मुहर्रम जी 10 तारीख़ याने हशर जे ॾींहुं देबल में अची पहुतो। सामान जूं ॿेड़ियूं बि उन जे विच में उते अची रसियूं। पोइ मोहम्मद कासिम चौधारी खाई खणाए लही पियो ऐं जंग जूं तयारियूं करण लॻो। उन ई वक़्तु दारे ॾाह जो पुटु जैसीन नीरून याने हैदराबाद में हो, पर पीउ जे हुकुम मूजिब हो। मोहम्मद कासिम खे साम्हूं न थियो। 7 ॾींहनि जे आराम ऐं तयारी खां पोइ मोहम्मद कासिम देबल जो किलो वरितो ऐं जेकी मंदर उते हुआ से फुरियाईं। जेकी मुसलमान कैदी उते हुआ से छॾायाईं। देबल जो हाकिम भॼी नेरून ॾे वियो जो लड़ाई खां सवाइ हथ अची वियो। उते हिकिड़ो नाइब मुक़ररु करे मोहम्मद कासिम सेविस्तान याने सेवण ॾे कायो। उते जो हाकिम जो ॾाहर जो सोट हो सो संदसि पुट वांगुरु भॼी वियो ऐं अरबन आसानी सां उहो बि किलो वरितो। पोइ मेहराण दरिया लंघी हुन भर थियो ऐं अलूर ते कहण जो इरादो कयईं, पर ॿेड़ियूं मौजूदु न हुयूं, तंहिं करे मोटी नीरून मां लंघी साकरे में आयो ऐं उते ॿेड़ियूं गॾु कयईं।